हेडलाइन सां वठी आगाह कयूं खे मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 113 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। NCOC मूजिबि फ़ौतुनि जो अंगु वधी 19,103 ताईं पहुतो आहे, जॾहिं त 24 कलाकनि दौरान 3,084 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 113 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। NCOC मूजिबि फ़ौतुनि जो अंगु वधी 19,103 ताईं पहुतो आहे, जॾहिं त 24 कलाकनि दौरान 3,084 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। आगाह कयूं आहे त 38,883 टेस्टूं कयूं वयूं आहिनि। इहे अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 113 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। नेशनल कमांड इन ऑपरेशन सेंटर मूजिबि फ़ौतुनि जो अंगु वधी 19,103 ताईं पहुतो आहे, जॾहिं त 24 कलाकनि दौरान 3,084 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 113 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। फ़ौतुनि जो अंगु वधी 19,103 ताईं पहुतो आहे।